जीअं त प्रोग्राम जी शुरूआत में मूं गुज़ारिश कई हुई त असां सां गॾु महिमान बि आहिनि ऐं अॼु जो महिमान साईं असां वटि जेको आहे उहो नाले वारो नाटिक नवीस, ड्रामा निगार, शॉर्ट स्टोरी राइटर ऐं शाइर साईं अज़ीज़ किंगरानी साहिबु। साईं अज़ीज़ किंगरानी साहिबु अॼु टाइम कढी असां सां गॾु आहिनि सदन थोरा। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांखे प्रोग्राम सिंध रंग में भलीकार चऊं था। मुंहिंजे तरफ़ां ऐं प्रोड्यूसर इरफान अंसारी तरफ़ां ऐं असांजी सॼी टीम तरफ़ां असां पाण खे भाॻवन था सम्झूं त तव्हां जहिड़ो राइटर, तव्हां जहिड़ो ड्रामा नवीस असां सां गॾु आहे प्रोग्राम में। तव्हांजी वॾी महिरबानी। इरफान अंसारी ऐं अशफाक, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। लख लाख साईं, महिरबानी तव्हांजो। साईं काफ़ी सवाल तव्हां खां पुछणा आहिनि ऐं तव्हां सां कचहरी करणी आहे, पर पहिरियों सवाल इहो त तव्हां जो जेको मुख़्तलिफ़ सिंफ़नि ते जेके लिखण जा जेके गुर आहिनि उहे, छो जो अक्सर जेके आहिनि या त माण्हू शाइर आहिनि या त ड्रामा नवीस आहिनि, ड्रामा लिखंदड़ आहिनि, या वरी जेको आहे सो उहे पंहिंजो शाइर आहिनि, पर इन्हनि खां वधीक तव्हां हिकु आर्कियोलॉजिस्ट बि आहियो, त इहो सॼो कुझु कीअं मैनेज था कयो साईं? असल में ॻाल्हि वाक़ई तव्हांजी सही आहे त स्पेशलाइज़ेशन जो दौरु आहे कि हिकु फील्ड में कमु करण सां ई आहे। जी साईं। पर मूं ड्रामे, कहाणी, शाइरी, तारीख़ ऐं या आर्कियोलॉजी जे सिलसिले में कमु कयो आहे, पर रत विलोड़ियो आहे। हाणे मां कोशिशि कई आहे उन्हनि सां इंसाफ़ करण जी। केतिरो कामयाबु वियो आहियां इहो त मां पंहिंजे बारे में कुझु चई नथो सघां। न सही, पर असां गवाह आहियूं, तव्हां बिल्कुलु कामयाबु। पर हिकिड़ी महिनत ऐं रंधा रोड़ आहे। रंधा रोड़िया जन तन जो सराफ़न अणतोरियो अघायो। बिल्कुलु ख़्याल लतीफ़ जी ॻाल्हि वांगुरु। त मूं वधि में वधि कोशिशि कई आहे, जाखोड़ कई, महिनत कई आहे ऐं घणो वक़्तु सभु जंहिं फील्ड में लिखियो आहे उन फील्ड खे उन महिनत ऐं कंसंट्रेशन सां ऐं मुहबत सां, महिनत सां, जाखोड़ सां कमु कयो आहे। ऐं अलाह जी महिरबानी आहे त माण्हुनि जी मुहबतूं हर फील्ड जे हवाले सां माण्हुनि जी मुहबतूं मुंहिंजे पले पियूं आहिनि। जी साईं, बिल्कुलु इहा ॻाल्हि सची आहे त माण्हुनि मुहबतूं तव्हांखे ॾिनियूं ऐं असां सभु तव्हां सां मुहबत कयूं था। अच्छा साईं, इन खां अलावा जेको तव्हांजो हिकिड़ो रहियो दर्स ऐं तदरीस सां, तव्हां प्रोफेसर रहिया आहियो ऐं मुख़्तलिफ़ कॉलेजनि में जेको आहे सो तव्हां शागिर्द पढ़ाया आहिनि, त सॼो इहो सिलसिलो जेको हुयो इहो कॾहिं खां शुरू थियो तव्हांजो लिखण जो ऐं दर्स ऐं तदरीस जो? इहो केतिरे जेको आहे सो अरसो थियो आहे तव्हांखे? मूं अर्ज़ु इहो आहे त मूं जेको आहे सो लिखण जी शुरूआति 1974 जॾहिं 8वीं क्लास में पढ़ंदो हुउसि त 1974 में लिखण जी शुरूआति कई ऐं कहाणी सां कई। सही। जॾहिं मुंहिंजी कहाणी हिलाल मैगज़ीन अख़बार कराची मां निकिरंदी हुई, जो 12 सुफ़ो कढंदो हो, फ़ेमी लाशारी, उन में मुंहिंजी जॾहिं फ़कीर मोहम्मद लाशारी साहबु, जी जी, ऐं उन में मुंहिंजी कहाणी, पहिरीं कहाणी जॾहिं शाया थी त उन मां मूंखे उत्साह मिलियो त मां कुझु करे सघां थो। त बालकपण खां वठी लिखण जो सफ़र जेको आहे सो जारी रहियो। उन ईअं शुरूआति मुंहिंजी कहाणी सां आहे, पोइ शाइरी कई आहे, पोइ ड्रामे जे हवाले सां बि मौसम मिलिया जो उन्हनि ड्रामो लिखियो। इहो 1980 वारे ॾहाके खां मुंहिंजो जेको सो अदबी ऐं हिकु उस्ताद जी हैसियत में सफ़र रहियो। त ड्रामो हुजे, तारीख़ हुजे, कहाणी हुजे, शाइरी हुजे, मुख़्तलिफ़ सिंफ़ुनि में मां उहे लिखंदो रहियो आहियां ऐं मुंहिंजो मवाद तक़रीबन 90% उहो शाया थींदो रहियो। उस्ताद जी हैसियत में मूं शुरूआति प्राइमरी उस्ताद खां कई ऐं जो ई तालके जे दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ तालकनि में उस्ताद तौरु रहियुसि। उनखां पोइ सेकेंडरी उस्ताद रहियुसि ऐं उनखां पोइ मां लेक्चरर थियुसि। 1992 खां लेक्चरर थियुसि ऐं पोइ एसोसिएट प्रोफेसर ऐं प्रिंसिपल तौरु मूं रिटायर कयो। त इहो सफ़र हिकिड़ो तक़रीबन जेकॾहिं ॿधिजे त 30-40 सालनि जो सफ़र आहे हिकिड़ो। इहो हिन वक़्तु ताईं भला जेकॾहिं ईअं हिकिड़े लेखक खां इहो पुछणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर पोइ बि असां आम माण्हुनि जे जेको आहे सो नॉलेज लाइ, ॼाण लाइ, त तव्हां हींअर ताईं केतिरा ड्रामा तव्हां लिखिया आहिनि ऐं केतिरियूं कहाणियूं या शाइरी वग़ैरह किताब तव्हांजा उन जे हवाले सां थोरो ॿुधाइजो। मुंहिंजा किताब जेके आहिनि से
16 किताब छपियल आहिनि, माशाल्लाह। जंहिंमें कहाणियुनि जा आहिनि, शाइरी जा आहिनि, तारीख़, तहक़ीक़, आर्कियोलॉजी जा आहिनि। ऐं उहे जेके मुंहिंजा ड्रामा पाकिस्तान टेलीविज़न कराची, रेडियो पाकिस्तान हैदराबाद, कराची, खैरपुर तां शाया थी यानी नशर थींदा रहिया आहिनि। त जेके किताबनि जी जेका ॻाल्हि कई तव्हां, त उन लिहाज़ सां कहाणियुनि जो शुमार त नथो करे सघिजे, पर कहाणियुनि जा मुंहिंजा 2 किताब आहिनि, शाइरी जा मुंहिंजा 2 किताब शाया थियल आहिनि। ऐं ड्रामे जे बारे में, ड्रामे जे बाबति बि मुंहिंजा ड्रामा बि हिकिड़ो किताब मोहब्बतनि जो अलमियो, उहो शाया थियल आहे। त ॾुखियाई जी ॻाल्हि न आहे, हिकिड़ो पोड़ियो आहे, हिकिड़ो महिनत आहे, हिकिड़ो जाखोड़ आहे। मूं हमेशह पंहिंजे ॿाहुनि जे बल ते, छाकाणि त जंहिं एरिया सां तालुक़ु रखां थो उन एरिया में उहे फैसिलिटीज़, उहे सहूलियतूं, उहे लेबोरेटरियूं, उहे शयूं न हुयूं। पर पंहिंजे पाण मदद तहत या पंहिंजे ॿाहुनि जे बल ते इहा अलॻि ॻाल्हि आहे त उस्ताद बुखारी जहिड़ा मोहसिन दोस्त मिलिया, उस्ताद मिलिया। पर हाणे उस्ताद बुखारी मुंहिंजी कंहिं शाइरी ते या कंहिं शेर ते को आङुरी या हथ या कलम कोन पियो, पर उनजे कचहरियुनि मां जेको मूं पिरायो। हा साईं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिन सां सोबत हूंदी आहे उन्हनि खां पिराइबो बि आहे। ईअं पहिरियों ड्रामो तव्हां कॾहिं लिखियो? मुंहिंजो पहिरियों रेडियो पाकिस्तान हैदराबाद लाइ पहिरियों मुंहिंजो ड्रामो जेको हो उहो नशर थियो हो हैदराबाद स्टेशन तां, पंजोड़ जेको मिरूं ते जहार उछलबो आहे न, जी साईं, जी जी, उन पंजोड़ जेको उन खां पोइ पज़ीराई मिली ऐं मुंहिंजा ड्रामा मुख़्तलिफ़ प्रोड्यूसर्स हैदराबाद रेडियो तां, ऐं उन खां पोइ नसीर मिर्ज़ा, कुल हसन कुरैशी ऐं इलाही बख़्श बांभण, जहांगीर कुरैशी, कौसर बुर्डो, या ॿियनि मुख़्तलिफ़ रेडियो जे हवाले सां। ऐं 1990 में खां मूं PTV ड्रामा यानी ड्रामो जेको TV जे हवाले सां TV ड्रामा लिखणु शुरू कया। मुंहिंजा निजी चैनल या पाकिस्तान टेलीविज़न कराची समेत निजी ड्रामा जेके TV ड्रामा आहिनि उहे मां सम्झां थो त 16 प्लेज़ 100 जे लॻभॻि हूंदा ऐं सीरियल्स 20 जे लॻभॻि हूंदियूं। ऐं मुख़्तसिर हिस्सनि में पार्ट में नशर थियल ड्रामा जेके उहे 25-30 थी सघनि था। रेडियो पाकिस्तान जे लाइ कराची रेडियो जा ड्रामा जेके आहिनि उहे बि तक़रीबन 40-45 ताईं ड्रामा थी सघनि था, जेके सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही ॿोलियुनि में मुंहिंजा ड्रामा नशर थियल आहिनि। सही साईं। पहिरियों PTV ड्रामो कहिड़ो हुयो साईं? कंहिं प्रोड्यूसर केरु हुयो? पहिरियों मुंहिंजो PTV ड्रामो 16 प्ले जेके चऊं या हिकिड़ो इनफरादी ड्रामो चऊं, जी साईं, उहो ओलड़ा ई अक्सो जेको मोहम्मद बख्श समय जो यानी जी प्रोडक्शन में उहो प्रोड्यूसर हो, उहो PTV तां नशर थियो। उन खां पोइ मुंहिंजा ड्रामा PTV तां बि नशर थियणु लॻा ऐं सीरियल्स बि हलिया। सही साईं। साईं गुफ़्तगू जारी रहंदी। थोरो शाइरी जे हवाले सां तव्हांखां पुछंदासीं। तव्हांजी शाइरी काफ़ी शाइरनि ॻाई बि आहे फ़नकारनि। जी जी। ऐं उन हवाले सां हींअर ताईं केतिरा जेके आहिनि तव्हांजा शाइरी मजमूआ तव्हां ॿुधाया आहिनि 2, पर शाइरी ॻाइण जे हवाले सां मौसीक़ी तरतीब जेका ॾिनी वई आहे उन में जेको आहे सो रजब अली, सादिक अली, मुमताज़ जेको आहे सो लाशारी ऐं शबीर शहाणी, आसिफ़ चारण ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि फ़नकारनि उहो PTV तां बि नशर थिया आहिनि यानी टेलीकास्ट थिया आहिनि कलाम शाइरी। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां उहे रिकॉर्ड थिया आहिनि ऐं रेडियो पाकिस्तान खैरपुर तां उहे नशर थिया आहिनि या रिकॉर्ड थिया आहिनि। त मुख़्तलिफ़ फ़नकारनि मुंहिंजी शाइरी ॻाई आहे, जंहिंमें शबीर शहाणी त तमामु घणी ॻाई आहे। ऐं पोइ छो न शबीर शहाणी जे आवाज़ में तव्हांजो हिकु ग़ज़ल नग़्मो जेको आहे उहो ॿुधूं। महिरबानी तव्हांजी। चई सघंदे चंड तोड़े छो थो तकियां ॾेई
सघंदे चंद्र मूंखे पार पिरीअ जा बिना था नेण टिमन बिना था नेण टिमन अजब चंद्र अकेलो आए अजब चंद्र अकेलो आए बिना था नेण टिमन तोखे केॾो मूं बादायो तोखे केॾो मूं बादायो तोखे दर्द था मूंखे रोज़ ॾंगनि दर्द था मूंखे रोज़ ॾंगनि अजब चंद्र केॾो आए अजब चंद्र केॾो आए बिना था नेण टिमन तुझी चांदो की थी घाए 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 काया में था कर लहन काया में था कर लहन अजब चंद्र अकेलो आए अजब चंद्र अकेलो आए बिना था नेण टिमन पुछ उन्हनि खां छाहे विछोड़ो 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 धार पीरीअ खां जेके जीअनि धार पीरीअ खां जेके जीअनि अजब चंद्र अकेलो आए अजब चंद्र अकेलो आए बिना था नेण टिमन सिक जी बाहि अज़ीज़ ठरे कीअं 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 दिल जा दिलबर दूर रहनि दिल जा दिलबर दूर रहनि अजब चंद्र अकेलो आए अजब चंद्र अकेलो आए बिना था नेण टिमन बिना था नेण टिमन अजब चंद्र अकेलो आए अजब चंद्र अकेलो आए बिना था जी मोहब्बत बिना था नेण टिमन साईं अज़ीज़ टिंगराणी साहब जी शाइरी ऐं ग़ुलाम शबीर शाहाणी जो आवाज़
अज़ीज़ किंगराणी साहब असांजो लेखक, नाम्यारो लेखक, नाम्यारो नाटक नवीस, शायर असां सां मौजूदु आहिनि ऐं असां पाण खे भाॻवान था सम्झूं त साईं जन असां लाइ टाइम कढियो आहे, सिमरन में शरीक आहिनि ऐं असांजे दोस्तनि खे बि इहो टाइम जेको आहे सो ॾिनो आहे त उहे बि साईं जे बारे में कुझु ॿुधी सघनि। साईं अज़ीज़ साहब हिकिड़ी शइ पुछणी हुई, जीअं त तव्हां जेके आसार क़दीमा जे हवाले सां जेके आर्कियोलॉजी जा आहिनि उन्हनि ते घणो कमु कयो आहे, ख़ासि तौर ते कच्छ जे इलाइक़े में जेके पुराणा जेके आसार आहिनि उन्हनि जे हवाले सां, त इन में का हिकु प्रॉपर गाइडलाइन किथां तव्हांखे मिली या पंहिंजे शौक़ खां पोइ आर्कियोलॉजी पढ़ियव ऐं उन हवाले सां जेको तव्हां कमु कयो? इन सिलसिले में हिकिड़ी गुज़ारिश आहे त मूं जेको हिन सिंधी में MA ते कई, जंहिंमें गोल्ड मेडल मूं हासिलु कयो। जी साईं। त डॉक्टर जब्बार जुणिजो साहिबु तॾहिं चेयरमैन हो सिंधी यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जो। जी जी। उनखे मूं हिकिड़ो मोनोग्राफ लिखण जे लाइ टे टॉपिक ॾिना, उस्ताद बुखारी जी फन जी शख़्सियत ऐं जोही तालके जो तारीख़ी पस मंज़र, ऐं टियों मूंखे हींअर यादि ज़हन में नथो अचे त डॉक्टर साहिबु मूंखे जोही तालके जे हवाले सां चयो त तव्हां यूनिवर्सिटी जे उसूल मुताबिक़ बुखारी ते नथा लिखी सघो, तंहिंजे करे तव्हां जोही तालके जी तारीख़ी ऐं अदबी पस मंज़र ते लिखो। जॾहिं मां जोही तालके जी तारीख़ ते नज़र विधी त मूंखे किताबनि में जोही मिले ई कोन पई। अच्छा। मूं सोचियो त मूंखे इहो अहसासु थियो त मुअर्रिख़नि शायदि इग्नोर कयो आहे जोही खे, जोही तालके खे, जोही शहर खे। पोइ इन अहसासु तहत बहरहाल जेकॾहिं इग्नोर थियल आहे त तव्हां हिकु बाशऊर फ़र्द जी हैसियत में या पंहिंजे तारीख़ ऐं अदब जे हवाले सां ज़हनी तौर ते शऊर रखंदड़ माण्हू तो छा कयो आहे, इहे अंदरि जे सुवाल मूंखे इन ते उकसायो। ऐं पोइ जॾहिं मूं पढ़णु ऐं पढ़ूड़णु शुरू कयो त मूंखे लॻो त जोही तारीख़ त छा, पर माना राय घराणे ताईं जोही तालके जी तारीख़ मिले थी। उन सिलसिले में पोइ प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी ऐं ताज सहराई ॿ अहिड़ा फ़र्द हुआ जिन सां बहस मुवासाब थिया, जिन मूंखे हिमत अफ़ज़ाई बि ॾिनी ऐं तारीख़ी हवाले सां जोही तालको खां पोइ सिंध जे हवाले सां जीअं मुंहिंजो हिकिड़ो किताबु आहे सिंध टूरिज़म एंड आर्कियोलॉजिकल जर्नी, अंग्रेज़ी में मुंहिंजो किताबु शायदि थियल आहे, ऐं ए ग्लिम्प्स इनटू हिस्ट्री ऑफ सिंध। त पोइ मूं न सिर्फ़ु जोही जे हवाले सां इन करे लिखियो त उहे हिकिड़ा अनएक्सप्लोर्ड जेकॾहिं आहिनि जी मजमदार कुझु शयूं जेके क़दीम सिंधू सभ्यता जा मार्क्स एक्सप्लोर करे वियो, त उनखां पोइ बाक़ी जेके मार्ग हुआ, जेके हेरिटेज हुआ, जेके असासा हुआ तारीख़ी या तारीख़ी जे हवाले सां या आर्कियोलॉजी जे हवाले सां, उन्हनि ते पोइ मूं कमु करणु शुरू कयो। ऐं ईअं ई मूं हिकिड़ी शुरूआति कई, जंहिंजे करे माना जोही तालके खां शुरूआति कई ऐं पोइ सिंध ताईं जेके मार्ग हुआ उन्हनि ते मूं कमु कयो आहे। मुंहिंजो किताबु इंडस स्क्रिप्ट इन स्टोन्स बि छपियो आहे, जेको पथरनि ते सिंधू लिखत आहे। त मक़सदु चवण जो इहो आहे त मूंखे जेका शुरूआति मूं कई उहा 1980 वारे ॾहाके माना में, जॾहिं तारीख़ी मज़मून लिखण जे लाइ या मोनोग्राफ लिखण जे लाइ मवाद मूंखे न पियो मिलियो, ऐं मूं पोइ तहक़ीक़ शुरू कई। ऐं पोइ मूंखे नज़र आयो त हिकिड़ो वॾो जहान आहे, ऐं सची ॻाल्हि दिलि जी ॻाल्हि इहा आहे त पोइ ड्रामे कहाणी शाइरी खां पोइ माना तहक़ीक़ ऐं तारीख़ ऐं आर्कियोलॉजी जी जेका चाशीनी उहा अहिड़े नमूने सां लॻी जो उन्हनि खां वधीक दिलचस्पी उन्हनि ॾांहुं वधी वई। बिल्कुलु सही। असांखे तव्हांजे लिखणनि में तव्हांजी तहक़ीक़ मां इहा जेका चाशनी जेका तव्हां चओ था तव्हांखे लॻी, उहा असांखे उन जो अहसासु आहे ऐं असां सम्झूं था त वाकई तव्हां उन सां वफ़ा कयो आहे ऐं तव्हां उनखे जेको आहे सो भरपूर नमूने सां एज़ अ हिकु प्रोफेशनल आर्कियोलॉजिस्ट जे तव्हां उनखे जेको आहे सो वरितो आहे। इन सिलसिले में थोरी गुज़ारिश इहा कंदो हलां त जेका माना असांजे मुअर्रिख़नि हक़ीक़त चवणु मूंखे न घुरिजे, पर असांजे मुअर्रिख़नि लाइब्रेरियुनि ऐं ओताकनि ऐं घरनि में वेही लिखियो। अच्छा, सही। ऐं उन्हनि जेके तर्जुमा कया उन्हनि बि मागनि में बि माना तर्जुमनि में बि ग़लतियूं कयूं, त माना मां कोशिशि कई आहे त उन्हनि ऑन द स्पॉट उन्हनि मागनि ते पहुची सघां। सो बि मूंखे जेके ॿिया सहकार त कोन हुआ, पंहिंजे ॿाहुनि जे बल ते जिते ऐं जिन जायुनि ते मां पहुची सघियो आहियां त उते उन्हनि जायुनि ते पहुची ऐं जेको मूं जेको आहे सो तहक़ीक़ कई आहे या उहे माग ॾिसी लिखियो आहे।
ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका ॿी आहे त उहे माॻ विकीपीडिया जे प्रोफाइलनि ते ऐं गूगल ते बि उहे माॻ मूं माना गूगल मैप ते बि तव्हां सर्च कंदो त उहे माॻ सिंध जा काछे सां गॾु सिंध जा जोही सां गॾु सिंध जा माॻ तव्हांखे गूगल मैप ते बि उहे उन्हनि जी जेका आहे सा कोऑर्डिनेशन मिलंदी। सही साईं। साईं तव्हां इहो खीरथर सॼे इन खे केतिरो एक्सप्लोर कयो आहे, केतिरे इन में जेको आहे कहिड़ियूं शयूं ॻोल्हियूं खीरथर पहाड़नि में जेको आहे सो गारूं बि आहिनि, पर ख़ासि तौर ते मां माना लाड़काने खां वेंदे मलीर ताईं कुझु माॻनि खां सवाइ कोहिस्तान जे इलाइक़े जे खां सवाइ उन्हनि खीरथर जे पहाड़नि में मूं जेका सा हिकिड़ी जेका रॉक आर्ट आहे या जंहिंखे रॉक कार्विंग चऊं या पथरनि ते उकर जो जेको हिकिड़ो उकर जेको पथर घड़े ठाहिबा आहिनि पर हिकिड़ो जबलनि ते जेका लिखतूं आहिनि या तस्वीरूं आहिनि या सिम्बल्स आहिनि यानी अलामतूं आहिनि उन्हनि खे एक्सप्लोर कयो आहे, जंहिंमें उहे एक्सप्लोर कंदे माना ख़ासि तौर ते जेका खीरथर रेंज में जोही तालुके जो वाही पांदी वारो जेको नली ऐं गाज नदी वारो जेको या कुकड़ानी वारो या अंगई वारो जेको एरिया आहे उन में तमामु शाहूकार आहे। त मां उहे शयूं ॻोल्हे जेके लिखियूं आहिनि उहे उनमें इंडस स्क्रिप्ट स्टोन्स में किताब में उहे तस्वीरूं बि ॾिनियूं आहिनि, माना संस्कृत पाली खरोष्टी ब्राह्मी ऐं सिंधू लिखत जा जेके लिखतूं आहिनि उहे मां एक्सप्लोर कयूं आहिनि उन खीरथर जाबलू सिलसिले में। या खीरथर में खांउथी जो माॻ आहे या म्या जो कोट आहे, काफर कोट आहे या ॿिया जेके बि माॻ आहिनि खीरथर में अंदरि उन्हनि खे एक्सप्लोर करण जी कोशिशि कई आहे जेतिरो मूंखां थी सघियो आहे। जबलनि जा जबल झाड़िया ज़रूरु आहिनि उनमें खीरथर रेंज में। सही साईं। भला छा था सम्झो साईं असांजा जेके आसार क़दीमा जा जेके माहिर आहिनि उहे इन शइ खे छो इग्नोर छो कयो अथनि? हाणे छो जो जवाबु त मां नथो ॾेई सघां, कीअं कयो आहे त उहो तव्हां सम्झो था त जेसि ताईं उन्हनि ॾांहुं ध्यानु न ॾींदा। हाणे माना जेके खीरथर जा माॻ या सिंध जा जेके माॻ आहिनि उन्हनि ते हाणे मिसाल तव्हांखे ॾियां लोहम जो दड़ो जेको क़दीम कैल्कुलिथिक पीरियड जो दौरु आहे सिंधु सभ्यता जो, उहो दड़ो गुम थी वियो। उन्हनि दड़नि ते माण्हू असांजा माण्हू बि कब्ज़ो कनि था, पर उन्हनि जे हवाले सां इहो अफ़सोस सां चवणो थो पए सरकारी हवाले सां जेका का बि सार लधी नथी वञे या उन्हनि खे महफ़ूज़ करण जो को बि हींअर जेका रॉक कार्विंग आहे रॉक आर्ट आहे जबलनि ते उन्हनि में तेल ॻोल्हींदड़ कंपनियुनि रस्ता ठाहे माण्हुनि खे माना हिकिड़ा अहिड़ी गली ॾिनी आहे जीअं ते रंग हारींदा था वञनि, त उहा रॉक आर्ट या रॉक कार्विंग जा जेके साइट्स आहिनि उहे गुम थियण लॻियूं आहिनि। हाणे अहिड़ा माॻ जेके आहिनि से ख़ुदि सिंध में पर जोही तालुके में जेकॾहिं या दादू ज़िले में बि ख़ुदि ॾिसजनि त उहे माना ईअं ई बेध्यानी जो शिकार पिया आहिनि। तंहिंजे करे गवर्नमेंट ख़ासि तौर ते सिंध टूरिज़म एंड कल्चर डिपार्टमेंट जेको आहे नवादरात जो खातो आहे, कल्चर खातो जनरली चऊं, उनखे त उन लाइ ध्यानु ॾियणु घुरिजे। सही साईं, सही सही था चओ। ठीकु साईं, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम कढियो। हींअर हिकु नग़मो था ॿुधूं दीदी ज़रीना बलोच जी आवाज़ में, असीं माण्हू लाड़ जा अली बाबा जो तख़य्युल। हा, महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी।